बाकराणी, नसीराबाद, बाडह, डोकरी, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त तेल अघनि में वाध ऐं महांगाईअ सबबि ग़रीब तबिको ॿवेला मानी खाइण खां बि महरूम थी वियो आहे। पीपल्स पार्टी जे सॾ ते मुल्क में महांगाई ऐं तेल अघनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। लाड़काणो मां अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मंसूर अबड़ो खां। मंसूर, छा तफ़सील आहिनि? पीपल्स पार्टी पारां एहतिजाज कयो पियो वञे। बिल्कुल मताब सिंध समेत सॼे मुल्क में पीपल्स पार्टी तरफ़ा महांगाई ऐं पेट्रोल अघनि में वाध खिलाफ़ अॼु एहतिजाज जेको ऐलान हुयो त अॼु लाड़काणे ऐं भरपासे में जेके एहतिजाज आहिनि उहे जारी आहिनि। लाड़काणे में लाड़काणे शहर जे शेखज़र चौक उन खां अलावा रतोदरो बाईपास वटि पीपल्स पार्टी तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिंजी अॻवानी इमरान जतोई कई। ऐं उन खां अलावा रतोदरो, नहिंदरो, बाडर, डोकरी समेत जेके भरपासे लाड़काणे इलाइक़ा आहिनि उते बि पीपल्स पार्टीअ मक़ामी अॻवाननि तरफ़ां एहतिजाजी रैलियूं कढियूं। अॻवाननि जो चयो त वफ़ाक़ी सरकार जेको आहे अवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। उन खां अलावा पेट्रोल अघनि में ॾींहों ॾींहुं वाध सबबि जेकी महांगाई आहे उहा अरूज ते पइजी वई आहे, जंहिंजे करे ॿिनि वेलनि जी जेकी मानी आहे ग़रीब तबिको नथो खाई सघे। ऐं जेसीं ताईं इमरान सरकार घर बीड़ो न थींदी तेसि ताईं जेके हीउ एहतिजाज जेके सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। जी मंसूर अबड़ो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। पीपल्स पार्टी जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। नवदेरो मां अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? नवदेरो में बि महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे। जी बिल्कुल, नवदेरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सॾ ते सखर लाड़काणो रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां वॾे अंग में ट्रैफ़िक जाम थी वई। एहतिजाज जी अॻवानी कंदड़ सैयद मोहम्मद अरशद शाह राशिदी, मोहसिन मशहूरी, निसार मुराद भुट्टो, ख़ालिद करीम मंगरियो, तौफ़ीक़ भुट्टो ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। इन महांगाईअ सबबि ग़रीब अवाम जो मुआशी क़तल थी रहियो आहे। उन्हनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं उन जा वज़ीर फिलफोर इस्तीफ़ा ॾेई घर भेड़ो थियनि त जीअं नई चूंड थिए। जी नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। पीपल्स पार्टी जे सॾ ते मुल्क में महांगाई ऐं तेल अघनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। रैलीज़ ऐं धरना हया पिया वञनि। लाड़काणो, नवदेरो, उमरकोट, मिठी, फैज़गंज, बाकराणी, नसीराबाद, बाडह, डोकरी, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि। उमरकोट मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर इलियास थरी असां सां टेलीफोन लाइन ते आहे। इलियास, अपडेट कजो, उमरकोट में बि एहतिजाज कयो पियो वञे महांगाई ख़िलाफ़। हाँ जी, उमरकोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी सदस्ये पीपल्स पार्टी ज़िले उमरकोट के अॻवाननि पारां तीन तलवार चौक ते धरणो हयो वियो आहे, जिते रोड ब्लॉक कयो वियो आहे। धरणे में पीपी एमपीए सैयद अमीर अली शाह ऐं जनरल सेक्रेटरी सूफी नवाज़ सुमरो ऐं ॿिया पीपल्स पार्टी जा मरकज़ी अॻवान, दली तंज़ीमनि जा अॻवान ऐं कारकुननि जो वॾो तइदाद धरणे में शरीक आहे। इन मौक़े ते एमपी अमीर अली शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे धरणे खे चयो आहे त मुल्क में महांगाई, बेरोज़गारी, तेल अघनि में वाध सबबि आवाम जी जेल चिॿी थी वई आहे। ऐं हिन सॼे मामले जो ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत खे करार ॾींदे मुतालबो कयो आहे त इमरान ख़ान हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे, खेनि इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। धरणे में अवाम जो तमामु वॾो अंग मौजूदु हुयो। जी इलियास थरी, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। बाकराणी में भी पीपल्स पार्टी जे सॾ ते अवाम सरापा एहतिजाज बणियल आहे। बाकराणी मां तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अहमद नवाज़ बलोच खां। अहमद नवाज़, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे बाकराणी में। जी, बाकराणी में पीपी तालुके बाकराणी पारां मरकज़ी सॾ ते मुल्क में वधंदड़ महांगाई, पेट्रोल जे क़ीमतनि में वाध, गैस बिजली जे बंदिश खिलाफ पीपी तालुके बाकराणी जे सदर तारिक अहमद सैयद नईम अख्तर शाह राशिदी, अब्दुर्रहमान जतोई, हाफिज़ नज़ीर अहमद अब्बासी, सैयद रियाज़ हुसैन शाह, जान मोहम्मद बिरोई, असद खर, सैयद हिदायतुल्लाह शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में लाड़काणो मोहनजोदड़ो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाजी धरणे में बाकराणी तालुके जे पीपी अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जी अहमद नवाज़ बलोच, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। फैज़गंज में भी एहतिजाज कयो पियो वञे। फैज़गंज मां वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सोलंगी खां। रियाज़, छा तफ़सील आहिनि? फैज़गंज में भी महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे। महताब, बिल्कुल महांगाई के खिलाफ वफ़ाक़ी हुकूमत पारां जेका तेल, गैस ऐं बिजलीअ जे
अघनि में महांगाई कई वई आहे उन जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी पारां ऐलानियल जेको धरणनि जो एहतजाज जो सिलसिलो हुयो करौंडी मेन चौक मेरा नेशनल हाईवे जिथे पीपल्स पार्टी पारां ज़िला खैरपुर जनरल सेक्रेटरी बैरिस्टर शिराज शौकत राजपुर हसीब रहमान मुजीब रहमान अलाए जो शहर रियाज़ चांद इन्हनि जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो खयो वियो आहे। उन मौक़े ते हिन चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत हर शइ महांगी करे छॾी आहे। आवाम ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी वियो आहे। अटो हुजे खंडु हुजे गिहु हुजे तेल हुजे बिजली जे जेका बि शइ आहे हुनजे एतिरी महांगा कई वई आहे जेको आवाम ते ग़रीब आवाम ते बम किराए पियो वञे। जेका PTI जी नाकामी नाकाम हुकूमत थी चुकी आहे। सिलेक्ट हुकूमत जेका आहे उहा उन ॾींहं थोरा रहिया हुननि जो चवणु हुयो त महांगाई जेका आवाम ते मड़ी पई वञे उन महांगाई ते कंट्रोल करण जी सूरत में इहो जेको एहतजाज जो सिलसिलो आहे इहो इस्लामाबाद तरफ़ खणी इस्लामाबाद धरणो हलंदासीं उहो धरणो अची थोरी जारी में जेसिताईं सिलेक्ट हुकूमत न्याज़ी हुकूमत ख़तमु नथी थिए। जी महताब। ठीकु आहे रियाज़ सोलंकी, महिरबानी अव्हां जी अपडेट करण जे लाइ। ॾोकरी में भी महांगाई ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। टाइम न्यूज़ जो रिपोर्टर साजिद कादरी असां सां टेलीफोन लाइन ते आहे। साजिद, छा अपडेट्स आहिनि? ॾोकरी में भी एहतजाज हलंदड़ आहे? जी बिल्कुल महताब, पीपल्स पार्टी क़यादत जे सर ते अली पार्क खां पीपल्स पार्टी तालके ॾोकरी पारां मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ रैली कढी वई जेका शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि खां थींदी बाईपास ते पहुती जिते धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवान एजाज़ लिकारी मुनीर अहमद सोऊ सरदार अमर खान बुगियो अली दिनो खान गाॾी ऐं ॿियनि चयो त वक़्त जे जाबिर वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क जो आम महांगाई बिजली गैस पाणी जी शदीद खोट ऐं बेरोज़गारी सबबि सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुल्क में महांगाई जो माण्हुनि जूं मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। ग़रीब आवाम पवेला मानी खाइण लाइ बि मजबूर आहे। माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुकमिल तौर नाकाम थी चुकी आहे। पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो सरदारी हूंदो। जी महताब। ठीकु आहे साजिद कादरी, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।